या हबीबल्लाह। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात फरमायो, दुनिया मां रिहलत करण वारा, दुनिया मां पंहिंजो तालुकात खत्म करे करीम रब जे दरबार में पहुंचण वारा जॾहिं पंहिंजे कबरुनि में पहुचंदा हन, उन्हनि मां अक्सर माण्हू पंहिंजे कबरुनि में अहिड़े हाल में हूंदा हन जीअं को माण्हू पाणीअ में बुॾी रहियो हुजे ऐं पंहिंजे पाण खे ॿाहिरि कढण जे लाइ आवाज़ ॾींदो हुजे। सदावाह जे कबर ते वेहण वारो ॻाल्हि खे समझण जी कोशिश कजो। अल्लाह जे सुणे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मिसाल ॾींदे कायनात खे समझायो, जीअं को माण्हू पाणीअ में किरी पवंदो आ, तारू न हुजे, उहो पंहिंजे पाण खे ॿाहिरि कढण जे लाइ आवाज़ कंदो आ, हथड़ा मथे कंदो आ, मन को बाहर अचे, मुझे हथड़न में हथ विझी मुखे हिन पाणीअ जे कुनन मां बाहर कढे। मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात फरमायो, जेडी मल मैयत के कबर में दफन करे अजीजो अकारब मोटदा हन, अल्लाह जे महबूब फरमायो, यंतज़िर ओह कबर में इंतजार कंदो आ। कबर में छा कंदो आ? इंतजार कंदो आ। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा जो इंतजार कंदो आ? हुजूर फरमायो, दावतन दुआउन जो इंतजार कंदो आ त कोई मुझे ला हथड़ा खणे, कोई रब जे दरबार में मुझे ला दुआ घुरे त अल्लाह जी ज़ात हिन कबर वारी धुबण खां मुखे आज़ादी अता फरमाए। जेको कबर में वेंदो आ ओहो दुआ घुरंदो आ। केड़ी दुआ घुरंदो आ? त मन को पोयां मुंहिंजे लाइ दुआ घुरे त अल्लाह जी ज़ात बाबरकात मुखे हिन कबर जे अज़ाब खां आज़ादी अता फरमाए। इहो कह फरमायो जो मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात बाबरकात। नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम इए भी फरमायो, उम्मती उम्मतुन मरहूमतन, उम्मतुन मा मुस्तफा जी उहा उम्मता जेका रहम कयला। उम्मतूं आदम अलैहिस्सलाम का वठी ईसा अलैहिस्सलाम ताईं हर उम्मत, हर नबी जी उम्मत मगर मुझे सुने हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो, मां मुस्तफा जी उहा उम्मता जेका रहम कयल उम्मता। ये न त रहम कयो वींदो मुझे उम्मत ते, मुझी उम्मत रहम कयल मुझी उम्मता। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की रहम कयल उम्मता। मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो, तदखुलु कुबूरहा बिजुनूबिहा। जॾहिं मुझो उम्मती कबर में दफन कयो वींदो आ त उन जे ज़िम्मे, उन जे सिर ते अणखुट गुनाहन जा बार मौजूद हूंदा हन। जॾहिं मुझो उम्मती चो त तकड़ इन करे पियो कयां जो टाइम थोरो आ, उम्मीद आ मुफ्ती साहब तव्हां खे घणो कुछ ॿुधाए छॾियो हूंदो। चवां थो आउं ॿ टे थुलियूं थुलियूं मोटियूं मोटियूं ॻाल्हियूं अव्हां खे ॿुधाए वठां। अल्लाह जे सुणे महबूब फरमायो, तदखुलु कुबूरहा बिजुनूबिहा।
वतदखुलु कुबूरहा बिजुनूबिहा मुझो उम्मती जॾे कब्रन में दफन कयो वेंदो आ हिकड़ा त उहे अल्लाह जा महबूब बाना जन जे ला कब्र भी इंतजार कंदी आ त कदे तो मुस्तफा जो गुलाम अचे लेकिन हिकड़ा तो मुझेड़ा गुनाहगार जन जे जिम्मे गुनाहन जा अंबार मुझे मदीने जे मीर फरमायो जने गुनाहगार कब्र में पहुंचदो आ गुनाहन जा अंबार उन जे जिम्मे हुंदा हन मदीने जे साईं फरमायो वतखरुज मिन कुबूरहा वला जुनूब अलैहा जॾहिं क़यामत जे ॾींहुं कब्रन मां उथंदा त उहे गुनाहन खां आज़ाद थियल हूंदा गौर कयो मुझा मुसलमान भाइरो मां हिकु दफ़ो वरी महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी हदीस मुबारक बयान करण थो चाहियां मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो त यंतज़िरु दावतन कब्र में जॾहिं मरण वारो पहुंचंदो आ उहो इंतजार कंदो आ या रसूल अल्लाह छा जो इंतजार कंदो आ हुजूर फरमायो त दुआउन जो इंतजार कंदो आ त मुझे ला का दुआ कई वने इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो छो त उम्मती उम्मतुम मरहूमतन मुझी उम्मत ओहा जेते अल्लाह रहम करे छड्यो आ जैते अल्लाह रहम करे छड्यो आ इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम तो सा गुनाहगारन के छाथो बुधाइण चाहे मुझो मुस्तफा याद ॾियारण तो चाहे उम्मतियो याद कजो तमा इन करे रहम कयल उम्मत आयो जो मां मुस्तफा अम्मा आमिना जे वजूद मां जीअं बाहर मक्के जी जमीन ते कदम रखियो वा कदम जमीन ते पो रखियो आ पेरी पांजी पेशानी सजदे में रखी रब का गुनाहगार उम्मत जी बख्शिश घुरिया मुझे सुने हबीब जा उम्मतियो मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात जिया अम्मा आमिना जे वजूदे अतहर मां बाहर आया मुझे हबीब पंजी पेशानी अल्लाह जे दरबार में सरब सुजूद करे मुझे मुस्तफा दुआ घुरी मौला मुझे उम्मत जी पारत हुजे ऐ मुझा मुसलमान बा मुझे सुने महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अम्मा आयशा सिद्दीका सुनी रवायत फरमाई दिया आधी रात जो ॾिसंदी हां त मुझो सुहिणो महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम कदहिं सजदन में कदहिं रुकूअ में बीही बीही हुजूर जा कदम मुबारक सुजी वेंदा पर सजदन में ये महबूब सारो कतार रोई करे दुआऊं घुरंदा जिया को विछड़ियल बचड़ो पांजे अमड़ के याद कंदो वा अम्मा आयशा सिद्दीका सुनी फरमाईंदी आ हबीब जी रिकत आमीज दुआऊं ॾिसी करे सोचो त थोड़ो करीब थिया उन रोण वारन दुआउन में हबीब जी दुआ मौला मुझे गुनाहगार उम्मत जी पारत हुजे ऐ मुझा मुसलमान भा पंहिंजे वफा के भी याद कर मुझे महबूब मुस्तफा जे वफा के भी याद कर तू असा 24 कलाकन में हुजूर ते दुरूद
भी नथा पढ़ी सघूं ऐं मुझो महबूब मुस्तफा तुझो असांजो वजूद ही अञा कोन्हे को तुझे मुझे अचण खां अॻु में मुझो मुस्तफा रोई दुआऊं घुरे मां हिकड़े मिंट जे लाइ ॻोठ ख़ुदा बख़्श गुरड़ो वारनि जे हिन मरहूम अब्दुल्ला ऐं उन जे घरवारीअ जे ईसाले सवाब जे नियत सां हिन ईदगाह जे पट में वेहाड़ वारनि खां थो पुछां मुझो मुस्तफा रोवण त परे जी ॻाल्हि आहे पर मुझो महबूब मुस्तफा मुझे रब जो एतिरो त प्यारो आहे जो अर्श दे रुगी निहारे इरादो करे मौला मुखे काबो बदलाए दे त नमाज पूरी थियण जो भी रब इंतजार न करे उते जो उते मुझो रब ऐलान करे महबूबा बस जुल्फन के वराइण तुझो कमा काबू तब्दील करे ॾियण तुझे रब जे ज़ात जो कमा सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अंदाजो लगाए मुसलमान जॾहिं मुझो मदीने जो मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अन्या इरादो करे नमाज में लबड़ा न खोले अल्लाह काबो ही तब्दील करे दई छदे जे ओहो मुझो महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम रोई दुआ घुरे मौला मुझे गुनहगार उम्मत जी पारत हुजई जवाब दे मुझो रब माफ कंदो या को न कंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। याद रख मुसलमान ए जेके महफिल तो असा के नसीब थियन थियूं न जिक्र जूं इहे सिर्फ इन करे थियूं थियन जो मुझे मुस्तफा जी दुआ रब कबूल करे छडिया मजूरा खणाए पाण के पहुतो आ एडा हाफिज अब्दुल कबीर नाबीना अलाए केतरा मैल पंध करे हिते पहुतो आ पाण ही केर भी न पहुचंदो आ याद रखो जंहिंजो वंड लिखियल हुंदो आ उनखे रब पहुचाई सुभान अल्लाह ऐ मुझा मुसलमान भा मुझे सुहणे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा आशिको याद रखो ए दीन जूं महफिलूं जिक्र जूं महफिलूं सजाइण भी सब कहे वस जी गाल नाहे इनन महफिलन में अचण भी सब कहे वस जी गाल नाहे हे महफिलूं दीन जूं सजाइंदो ओहो आ जेते अल्लाह जी निगाह खास होंदी आ जरूरी नाहे त दाढ़ी वारो हुजे जरूरी नाहे त पटके वारो हुजे इन दे निहारियो कहिड़ी दाढ़ी थस कहिड़ो पटको थस पर हुजूर जे मीलाद में जी चरिया माण्हू फिरंदा हन ये चरन वांगे ही लाखो घुमंदो आ पो दिल सोचींदी आ त हजारे दाढ़न वारा पटकन वारा पर महबूब जे मीलाद जो नालो बुनन खे नथो वणे यार जी मर्जी आ जेके नसीब करे त ओह नखे दाढ़ी हुजे या न हुजे रब उनखे अॾे थो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। त उम्मती उम्मतुम मरहूमतुन मुझे मदीने जे मीर फरमाया मुझी उम्मत रहम कयल उम्मता यानी मां मुस्तफा जो दुआऊं मुझे करीम रब कबूल करे छडियो ये मुझी उम्मत बख्शियल उम्मता यकीन कयो मुसलमानो जेकॾहिं मां रुगी थोड़ो वक्त कोने करोगी न थोड़ो इन गाल के खोलिया थोड़ो इन गाल के खोलिया खास करे बहराड़ी जो माहौल हिकड़ी शे समझाया जेके बेचारा सादड़ा मुसलमान चवंदान छो दिमाग खराब थियो थव मो छुटो मरी वियो खत्म थियो वतो था पुठियो खत्म जारींदा ओ मिट्टीअ में वियो मिट्टीअ सां मिलियो छाते तहां जो दिमाग खराब थियो आ उन्हनि खे प्यार प्यार सां हिकड़ो जुमलो समझायो ओ मुझा मुसलमान भा असा कबूल कयो तुझो इहो जुमलो त मरण वारो मिटजी वयो पर एतरो त बुधा जेकॾहिं मरण वारो मिटजी वयो उनखे विहजारे सिहजारे सुरहा साबुण हणी करे उनखे अतुर अंबीर हणी करे 9 12 मीटर 14 मीटर कफन वेढ़े करे
पो काॾे था मोकिलियूं जॾहिं मिटजी वियो मिटजण वारो आ त पो इन अतर जी ज़िंदा माण्हुनि खे घणी ज़रूरत आ इन कपिड़े जी ग़रीबन खे वधीक ज़रूरत आ पो उन्हनि खे ॾियूं हाणे ॿुधाए त मिटजी वियो त इहो छो था कयूं पर जे अञा बि न समझ में अचई त उनखे सम्झाए ओ मुंहिंजा मुस्लमान भा जॾहिं अदो अब्दुल्लाह जेरो हुयो निमाज़ पढ़ंदो हुयो इमाम अॻियां अब्दुल्लाह पोयां मरहूम भी जमायती थी निमाज़ पढ़ंदो हुयो फजर जी निमाज़ इमाम जे पोयां ज़ुहर जी निमाज़ इमाम जे पोयां टिपहरीअ जी निमाज़ इमाम जे पोयां ईद जी निमाज़ इमाम जे पोयां जुमे जी निमाज़ इमाम जे पोयां जॾहिं मरहूम मयत थी थो वञे ॾियो ख़बर निमाज़ जनाज़े जे टाइम ते उनखे पोइते रखियो थो वञे या इमाम खां भी अॻियां रखियो थो वञे जवाब ॾियो ज़िंदह शे जी वधीक इज्जत हुंदी है या मुर्दह जी जवाब ॾियो ॻाल्हायो मुस्लमानो ज़िंदह शे जी वधीक इज्जत हुंदी है या मुर्दह जी ज़िंदह शे जी वधीक इज्जत है लेकिन ही केड़ो राज आ अॼु इन राज खे रुई समझो इन सजण साईं जे मलंग खे दुआ ॾिजो त इन में राज केड़ो आ जॾहिं इजीद पढ़ी तॾहिं भी इमाम अॻियों ज़ुहर पढ़ी इमाम अॻियों बे पहिरीं पढ़ी निमाज़ूं इमाम अॻियों अॼु जॾहिं मरी वियो आ त इमाम भी हिन जे पोयां थी तो बीहे हे इमाम जे भी अॻियों आ राज केड़ो आ ओ दिलबर इहो ई त राज आ ऐं तोखां तो पुछां सभिनी खां अॻिते कंहिंखे कबो आ चो जेको इज्जत वारो हूंदो आ इज्जत वारे खे अॻ में कबो आ सोच त सही इन राज खे समझ त सही दुनिया खे ॿुधाए रहियो आ त जेसिताईं मुंहिंजे सिरीअ में साह हुयो तेसिताईं मां तव्हां सां मिलंदो हुयुसि तव्हां जे मिलण वारो हुयुसि अॼु जॾहिं मुंहिंजे सिरीअ मां साह निकिरी वियो आ त ओ इमाम तूं भी पोइते बीहजा इमाम खां पुछ पोइते छो थो बीही जेकॾहिं मुलो हूंदो चवंदो बसि इन करे थो बीहां जो हुज़ूर ने ईअं कयो सहाबा ईअं कयो जेकॾहिं आशिक हूंदो त हिकिड़ो ई जवाब ॾींदो हिन खे अॻियों इन करे थो कयां जो असां घड़ी खन में लटे मोटी ईंदासीं इन नखिन सां मुंहिंजे मुस्तफ़ा जो दीदार करण वारो सुभान अल्लाह सुभान अल्लाह अञा सादन लफ़्ज़न में जेॾी महिल मयत खे कब्र में लाहिबो आहे खोड़ सारा अहिड़ा हूंदा जन हथन सां लाथो हूंदो केड़े भी मर्तबे फिक्र जो हुजे मयत के कब्र में लाहण महल मुंह जी पट्टी खोलींदो आ या कोन खोलींदो आ जवाब खोलींदो आ मुंह का कफन परे कंदो आ या कोन कंदो आ ॻाल्हायो कंदो आ मोहड़ काबे दे कंदो आ या कोन कंदो आ पुछो न खा जॾहिं मरी वियो मिटजी वियो कफन बधिजी वियो लटजी वियो मुंह छो थो खोली काबे ॾे छो थो करी जवाब कोन ॾींदो छो त उनखे कंहिं आशिक जो हथ लॻल कोन हूंदो कंहिं अल्लाह वारे जे दामन खे पकड़ियल कोन हूंदो जेको अल्लाह वारे जे दामन में हथ पियल हूंदो ओ हिकिड़ो ई जवाब ॾींदो त काबतुल्लाह मक्के में आ मुझो मुस्तफा मक्के में कदम रखियो आ मुझो महबूब मुझे महबूब जे उम्मती जो कब्र में चेहरो ओलह इन करे कबो आ जो ओलह खां मुझो मुस्तफा दीदार कराइण ईंदो आ सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेकॾहिं मरी मिटजी ख़त्म थियो त ओलह ॾे मोड़ छो था कयो ॿधी सोढ़ो करे उछला जान छॾायो न मुंहिंजा दोस्त इंसान कॾहिं बि मिटजण जे लाइ कोन आयो आ इंसान कॾहिं बि मिटियो कोन्हे अञा थोड़ो सादन लफ़्ज़न में खोलिया इंसान कॾहिं बि कुरान पढ़ लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम सुभान अल्लाह
मुझे करीम रब फरमायो 18,000 मखलूक में सुनो मां अल्लाह इंसान के बनायो वा ओ अकुल वारो हिकड़े मिनट जेला सोचो त सही उहो दुनिया जो केड़ो कारीगरा जेको चवे मु सुणे में सुणी जगह ठाहिया पर इनके ड्राहे पट थो कया उहो को मिस्त्री बुधायो जेको चवे शे सुणे में सुणी ठाहिया पर ड्राहे टुकड़ा टुकड़ा थो कया कोई न चवंदो आ सब को चवंदो आ त जेका मुजी सुणे में सुणी शे ठाहियला उहा रहंदी दुनिया ताई बाकी निशान रहे त पो मुजो रब कीअं चवंदो त जॾहिं सुणे में सुणो मां रब इंसान खे बनायो आ उनखे मिटाए छॾिया इंसान मिटजण जे लाइ आयो ई कोन्हे सुभान अल्लाह सादन जुमलन में सादन लफ्ज़न में ॿुधो जेके अॼु खां 5 साल पोइ ॼमंदा उहे आलमे अरवाह में आहिनि या नाहिनि जवाब ॾियो जेके अॼु खां 5 साल पोइ ॼमंदा उहे हिन वक्त काथे हन जो आलमे अरवाह में तव्हां असां भी आलमे अरवाह में हुयासीं अल्लाह जे हुक्म सां अम्मड़ जे पेट में आयासीं वरी अल्लाह जे हुक्म सां अम्मड़ जे पेट खां हिन धरती ते आयासीं वरी अल्लाह जे हुक्म सां हिन धरती तो धरती में कब्र में हलिया वयासीं वरी अल्लाह जे हुक्म सां क़यामत जो ॾींहुं थींदो अफला यअलम इज़ा बुसिर मा फिल क़ुबूर वरी उन कब्रन मां अल्लाह जे हुक्म सां वरी सभई उठी मैदान महशर में हलंदासीं वरी हिसाब किताब थींदो पो जन्नती जन्नत में वेंदो जहन्नमी जहन्नम में वेंदो दे ख़बर ही मिटियो किथे सुभान अल्लाह गाल समझ में आई हे मिटियो किथे आ हे त मुसाफिर आ सफर थो पियो करे हिकड़ा हिन दुनिया में हन हिकड़ा हिन वक्त कब्रुन में हन हिकड़ा हिन वक्त आलमे अरवाह में हन जडे सभई कब्रुन में थींदा ओहो ऐलान रब्बे जुल जलाल जो थींदो अल क़ारिअतु मल क़ारिअतु व मा अदराक मल क़ारिअ यौम यकूनु अन्नासु कल फराशिल मबसूस व तकूनुल जिबालु कल इहनिल मनफूश सभई हली यार जे आडो बीहंदासी उते फैसलो थींदो जन्नती हेडे थियो जहन्नमी हेडे थियो जन्नती हमेशा जन्नत में जहन्नमी जेके जेतरो वक्त रब रखण चाहे रहंदो इंसान तो हमेशा आयो ही रहण जे लाए इहो मिटियो आहे ही कोन सुभान अल्लाह इंसान कदे भी मिटियो कोन्हे को हा हिकड़ो मिटबो ओ केड़ो जेको बे जे लाई दुआ नथो घुरे ओ पंजे ला दुआ जो केड़ो इंतजार कर गाल समझ में आई वक्त मुझो जोरिय विंदो हिय गुजरी गाल मुजी हिकड़ी भी कान टुट हजरत मुस्लिम बिन अमर रहमतुल्लाह ताला अलैह बस या गाल ता के एतरी समझाण जे ला बुधायम थोड़ो अगते वधा टाइम गुजरी विंदो हजरत मुस्लिम बिन अमर रहमतुल्लाह ताला अलैह अल्लाह जो नेक सालिह बांधड़ो आ वक्त जो कामिल वलिया पाण फरमाइन था दिल में ख्याल आयो त मुझे गोठ में हिकड़ो एड़ो मानू रहंदो आ जेजी जिंदगी गुजरी आ कबरू खोटींदो आ पो जेको उन कब्रुन जे खोटाई जो मुआवजो मिलंदो आ पांजा बचड़ा उन सां तातींदो आ दिल में ख्याल आयो त अज वनी इन कब्रुन जे खोटण वारे खां पुछा मन को जिंदगी जो हाल बुधाए हजरत मुस्लिम बिन अमर पान उन गोरख वटाया निहारे फरमायो तोखे तुझे रब्बे जुल जलाल जो कसम थई जह पैदा तोखे कयो आ जिंदगी जो एड़ो वाक्यो बुधा जेको तोखा जिंदगी में कदे भी विसरी न सके सुभान अल्लाह उन कब्रुन जे खोटण वारे जवाब दिनो ज़ारो कतार रोई जवाब दिनो सुना रोज कब्रू खोटण मुझो मामूला मुझी रोजी इहा मुझो कारोबार एहो
टे कबरूं खोटे वेही रहंदो हा पो जेको मयत ईंदो आ पहिरी कबर पहिरे खे बी कबर ॿिए खे टी कबर टे खे या जेके मालिक पाण ई पसंद कंदा हन इए ॾींदो हा चवे तो हिकड़े ॾे हिकड़ी कबर खोटे बस कयम बी कबर खोटे बस कयम जेडी मल टी कबर खोटण शुरू कयम जीअं हेठ खोटींदो वञा इए गरम बाहि वांगुर इए उला पिया निकरन जो समझ में न पियो अचे त हीअ बाफ़ गरम छो थी निकरे मथा वण जे कपड़ो रखी करे थदकार जी कोशिश कयम मगर थद न पई थे मजबूर हुयुस मुझे बचड़न जी रोजी हुई कबर खोटे तैयार कयम हैरत में वेही रहस त कदे भी इए कोन थियो आ अज कबरूं सुकून सा खोटजी वयो टी कबर में ही वाक़ियो थी वयो आ पाण फरमाइन था हजरत मुस्लिम बिन अमर त उन रोई चयो मां चुप कयो वेठो हुयसि।